शहीद कैप्टन फ़कीर ग़ुलाम नबी पहार। जॾहिं तारीख़ जे वर्कनि खे ग़ौर सां पढ़िजे त मालूम थिए थो त के शख़्सियतूं पंहिंजी ज़िंदगीअ खां वधीक पंहिंजी क़ुर्बानी सबबि हमेशह लाइ अमर थी वञनि थियूं। इहे सभु पंहिंजी रत सां वफ़ादारी, ईमान ऐं वतन सां मुहबत जी अहिड़ी दास्तान लिखनि थियूं जेका ईंदड़ नसलुनि लाइ मशाल राह बणिजी वञे थी। अॼु असीं हिकु अहिड़े ई अज़ीम सपूत, बहादुर मुजाहिद ऐं वतन जे सचे आशिक़ जी ज़िंदगीअ जो ज़िक्र करे रहिया आहियूं, जंहिं पंहिंजे मुर्शिद जे हुकुम दीन जी सरबुलंदी ऐं वतन जी हिफ़ाज़त ख़ातिर पंहिंजी जान क़ुर्बान करे हमेशह लाइ अमर थियण जो एज़ाज़ हासिल कयो। हीअ दास्तान आहे शहीद कैप्टन फ़कीर ग़ुलाम नबी पहार जी। अवां जॉइन कयो आहे MH पहार ऐं मुंहिंजो नालो आहे मीर हसन पहार। शहीद कैप्टन फ़कीर ग़ुलाम नबी पहार जो ताल्लुक़ ज़िले घोटकीअ जे तारीख़ी इलाइक़े खेंजू कुन सां हो। पाण हिकु अहिड़े बावकार, दीनदार, बहादुर ऐं गैरतमंद ख़ानदान जा फ़र्द हुआ जंहिंजो ताल्लुक़ न रुॻो हुर तहरीक सां हो, पर केतिरनि ई नसुलनि खां ही ख़ानदान पाकिस्तान जे दिफ़ा, अमन अमान जी क़याम ऐं रूहानी ख़िदमत में नुमायां किरदारु अदा कंदो रहियो आहे। हिन ख़ानदान जी वफ़ादारी, क़ुर्बानी ऐं बहादुरीअ जूं कहाणियूं अॼु बि माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहिनि। शहीद कैप्टन फ़कीर ग़ुलाम नबी पहार हुरनि जे रूहानी पेशवा पीर साहब बागारे जा ख़ासि मुरीद हुआ। संदन पंहिंजे मुर्शिद सां वाबस्तगी रुगो अक़ीदत या मुहबत ताईं महदूद न हुई, पर पाण पंहिंजे अमल सां साबित कयो त सचो मुरीद उहो आहे जेको हर हाल में पंहिंजे मुर्शिद जे हुकुम ते लब्बैक चवे। संदसि ही रूहानी वाबस्तगी हुर तहरीक जे प्लेटफॉर्म तां मुल्क जी सलामती, अमन अमान जे क़याम ऐं अवाम जे तहफ़ुज़ लाइ अमली जिदोजहद जी सूरत में हमेशह नुमायां रही। पाण हुर मुजाहिद बटालियन 603 में कैप्टन जी हैसियत सां निहायत बहादुरी, जुर्रियत ऐं ईमानदारीअ सां ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। हर ॾुखी घड़ीअ में पंहिंजनि साथियुनि लाइ हिम्मत ऐं हौसले जी अलामत हुआ। ख़तरनि सां खेॾणु, दुश्मन जे साम्हूं बहादुरीअ सां बीहणु ऐं वतन जे दिफ़ा खे पंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु सम्झणु संदन शख़्सियत जूं नुमायां ख़ूबियूं हुयूं। 12 सेप्टेम्बर साल 1978 जो ॾींहुं तारीख़ में हमेशह यादि रखियो वेंदो। सिंध में वधंदड़ ॾोहनि ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ हिकु अहम कार्रवाई दौरान शहीद कैप्टन फ़कीर ग़ुलाम नबी पहार दुश्मननि सां बेख़ौफ़ीअ सां मुक़ाबिलो कयो, पाण आख़िरी साह ताईं मैदान न छॾियो ऐं बेमिसाल बहादुरीअ जो मुज़ाहिरो कंदे जाम शहादत नोश कयऊं। अहिड़ी रीत पाण पंहिंजी जान, वतन, दीन ऐं पंहिंजे मुर्शिद जे हुकुम ते क़ुर्बान करे हमेशह लाइ अमर थी विया। संदन हिन अज़ीम क़ुर्बानीअ खे हमेशह ज़िंदा रखण लाइ गाबर छावणीअ में हर साल हुर शहीदनि जी यादि में हिकु बावकार तक़रीब मुनक़िद कई वेंदी आहे। हिन यादगार ते उन्हनि सभिनी हुर मुजाहिदनि जा नाला सुनहरी अखरनि में दर्ज थियल आहिनि जेके 1984 खां साल 1990 जे विच वारे अरसे में शहादत जे अज़ीम रुतबे ते फ़ाइज़ थिया। उन्हनि अज़ीम नालनि में शहीद कैप्टन फ़कीर ग़ुलाम नबी पहार जो नालो बि नुमायां हैसियत रखे थो, जेको हिन हक़ीक़त जो रोशन सबूत आहे त पाण दीन, वतन ऐं पंहिंजे पीर और मुर्शिद जे हुकुम ख़ातिर पंहिंजी जान क़ुर्बान कई। हीअ क़ुर्बानी रुगो हिकु फ़र्द ताईं महदूद न रही, पर सॼो ख़ानदान वतन जी ख़िदमत ऐं हुर तहरीक जे मिशन सां वाबस्ता रहियो। संदन वॾो भाउ फ़कीर ग़ुलाम क़ादिर पहार पिणु हुर फोर्स में कंपनी कमांडर जी हैसियत सां ख़िदमतूं सर अंजाम ॾींदो रहियो ऐं पंहिंजे शहीद भाउ जे मिशन खे वॾी ज़िम्मेवारी, अज़म ऐं वफ़ादारीअ सां अॻिते वधायो। ही उहो ख़ानदान आहे जंहिं साल 1965 खां वठी अॼु ताईं पाकिस्तान जे दिफ़ा में नुमायां किरदारु अदा कयो आहे। हिन ख़ानदान शहादतूं ॾिनियूं, क़ैदो बंद जूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, आज़माइश जो मुक़ाबिलो कयो, पर संदन हौसले, ईमान, इस्तक़ामत ऐं वतन सां मुहबत में कॾहिं बि घटिताई न आई। हर आज़माइश संदन अज़म खे वधीक मज़बूत बणायो ऐं हर क़ुर्बानी संदन वफ़ादारीअ खे वधीक रोशन कयो। शहीद कैप्टन फ़कीर ग़ुलाम नबी पहार जा 2 फ़र्ज़ंद दोदो फ़कीर ऐं फ़कीर मोहम्मद नवाज़ पहार अॼु बि हुर फोर्स ऐं पाक फ़ौज सां गॾिजी वतन अज़ीज़ जी ख़िदमत में मसरूफ़ आहिनि।
उहे पंहिंजे अज़ीम वालिद जी रोशन रिवायतुनि खे ज़िंदा रखियो वेठा आहिनि। संदन वफ़ादारी, ख़लूस, बहादुरी ऐं जज़्बा ख़िदमत अॼु जे नौजवान नस्ल लाइ हिकु बहितरीनु मिसाल आहे त क़ौमनि जी इज़त ऐं आज़ादी क़ुर्बानियुनि सां महफ़ूज़ रहंदी आहे। हर साल हुर यादगार ते हिकु बावकार तक़रीब मुनक़िद कई वेंदी आहे जंहिंमें पनो आकिल जे आला फ़ौजी अमलदारनि जिन में GOC ऐं ॿिया सीनियर ऑफिसर शामिल हूंदा आहिनि। शहीदनि खे सलामी पेश कंदा आहिनि, गुलनि जूं चादरूं चढ़ाईंदा आहिनि ऐं संदन अज़ीम क़ुर्बानियुनि खे भेटा पेश कंदा आहिनि। हीउ मंज़र इन ॻाल्हि जी शाहिदी ॾिए थो त वतन लाइ जान क़ुर्बान कंदड़नि खे कॾहिं बि विसारियो नथो वञे। शहीद कैप्टन फ़कीर ग़ुलाम नबी पहियार जी ज़िंदगी वफ़ादारी, एसार, क़ुर्बानी, बहादुरी ऐं रूहानी वाबस्तगीअ जी हिकु लाज़वाल दास्तान आहे। पाण रुगो हिकु सिपाही न हुआ, पर हिकु सचा सालिक ऐं बाअमल मुरीद ऐं अज़ीम मुहिब वतन पिणु हुआ, जन पंहिंजे मुर्शिद जे हुकुम ते पंहिंजे वतन जे वक़ार, अमन ऐं सलामतीअ लाइ पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾी। अहिड़ा किरदार तारीख़ जे हर दौर में पैदा नाहिनि थींदा। सदियुनि खां पोइ को हिकु अहिड़ो इंसान जनम वठंदो आहे जेको पंहिंजे अमल, क़ुर्बानी ऐं वफ़ादारीअ सां ईंदड़ नस्लुनि लाइ मिसाल बणिजी वेंदो आहे। शहीद कैप्टन फ़कीर ग़ुलाम नबी पहियार जो नालो हमेशह इज़त, एहतराम ऐं फ़ख्र सां वरितो वेंदो ऐं संदन क़ुर्बानी रहंदी दुनिया ताईं वतन सां मुहबत, ईमान ऐं वफ़ादारीअ जी रोशन अलामत बणियल रहंदी।